केर आही? अलाए मूंखे ख़बर कोन्हे, मां नथी सुञाणा इन्हनि खे, पर तव्हांजी वॾी महिरबानी, छो तव्हां पंहिंजी जान जोखिम में विझी मुंहिंजी इज़त बचाई। मां तव्हांजो इहो एहसान ज़िंदगी भर न विसारे सघंदसि। ॾिसो, इहा ॻाल्हि न करियो। मूं तव्हां ते को बि एहसान न कयो आहे। इंसान जे कमु ईंदो आहे। उहो कहिड़ो इंसान आहे जेको ॿिए जे कमु न अचे? मां तव्हांजे कमु आयुमि बसि। वाकई मूं अव्हां जहिड़ो माण्हू पहिरियों भेरो ॾिठो आहे जंहिंजी दिलि में इंसान लाइ एतिरी मोहबत आहे। मैडम, सिर्फ़ु इंसाननि लाइ, हैवान लाइ न। ख़ैर छॾियो इन्हनि ॻाल्हियुनि खे। इहो ॿुधायो त तव्हांखे वञिणो किथे आहे? इन्हीअ ॻोठ में। इन्हीअ ॻोठ में? जी हा, इन्हीअ ॻोठ जे स्कूल में मां पढ़ाईंदी आहियां ॿारनि खे। ऐं रहंदा किथे आहियो? घर वारे ॻोठ अलाहाबाद में। मां हिकु दफ़ो वरी तव्हांजी ठोराइती आहियां। तव्हांजी वरी बि वॾी महिरबानी। काश आउं कंहिं वक़्त में तव्हांजे कमु अची सघां। छॾियो मैडम, हाणे वधीक मूंखे शर्मिंदो न कयो। चङो, हाणे मां हलां थो। वरी कॾहिं मुलाक़ात थींदी? ज़िंदगी रही, किथे न किथे मुलाक़ात थी वेंदी। बेड़ा ई पार। चाचा चीवियो। अरे मुझे बैठा चला कुछ खैर। अम्मा भाजे दी सदा शेर लचिरो दिली तो खुश है ना? खैर भाजाई खुशा खैर ठीक ठाक। अरे अम्मा जाए तो ज्यादा दूध ना रे। ये मुझे बचड़ा खैर साए मेवदा की आई मां ठीक बिल्कुल। पंहिंजी अम्मा के भेण के को याद कयो ते एतरा ॾींहनि खां पोइ आया न। जरी इहा ॻाल्हि कोन्हे, कमकार बहुंदा। भाजाई अदा वॾो ॾिसण में कोन थो अचे, किथे आहे? शेर लबा वो जमीन ते वियो आहे। वन अदा ज़मीन ही पचर कोन चली तो। शेरल पुट कर ख़बर, नौकरी बोकरी मिली? अम्मा केड़ियूं ॻाल्हियूं थी पुछे। असां बेपहुच इंसाननि खे नौकरी वरी किथों मिलंदी? नौकरी ख़बर थी उन्हनि खे मिली जिन वटि नोट हुया, जिन जी सिफारिश हुई, या जेके पार्टी जा वर्कर हा, या वरी जेके उन्हनि जा वाठा। उते त मां रेट पियो हले, फिलाणी नौकरी एतिरनि लखनि में, फिलाणी नौकरी एतिरनि हज़ारनि में। मूंखे ॿुधाए मोड़ पैसा आहिनि? हे डिग्री मुंहिंजे कहिड़े कम जूं? मुंहिंजी डिग्रियूं हाणे कंहिं बि कम जूं न आहिनि। हिते जेको ॾाढो आहे सो गाबो आहे। जंहिंजी सिफारिश आहे उनखे नौकरी थी मिले। उहो न मिली मूंखे नौकरी, ईअं ई ख़ाली हथे मोटी आयुसि, धिका खाईंदो। इहे अथई ज़माने जा हाल। अञा पुछ, नौकरी मिली? असांजे नसीबनि में नौकरी कोन्हे। हाणे मां वञा ई थो अदा सां मिलण। शेरल पुट हेॾो सफ़र करे थकिजी आहीं, वे ईमानी बानी खां आराम कर। भाउ तुंहिंजे खे बि ते घर ई अचणो आहे न, पोइ मिली वठिजांइसि। आहा, अदा जंहिं महिल ईंदो न, उनखे ख़बर पवंदी मां सवेरे लाॻू हिते आयो आहे ऐं हुन सां मिलण न वियो आहे। हुनजी कावड़ जी ख़बर कोन अथई। ॾाढो ज़िद्दी आहीं, पंहिंजो ज़िद पूरो कंदे चऊं जल्दी थी अच, जैसी भेण तुंहिंजी मानी तयार करे वठे। ॾिस पराठा इजो तो लाइ अदा पराठा थी तयार कया। हाँ न हूंदो त मां ॿिन्ही सां वरी पोइ ॻाल्हाइण ॿोलाइण बंदि। अदा जजो मखण ओ हीअं थो वञा, वरी अधे खे वठी हीअं थो वञा। मेरू धीअ तूं जल्दी मानी तयार करे वठी, भाउ जे लाइ पराठा तयार करे वठ।
ऐं सकीना तूं बि लस्सीअ खे जल्दी ठाहे वठ न त परियां ई ॿई तुंहिंजा भाउर न बुख बुख कंदा ईंदा वञ राणी जल्दी करे बस वठ माई छो या तैयार थी क्या नाश्तो थी शेरल भा अची वे तूं भला कीअं मां तुंहिंजे साम्हूं आहे ॾिस ठीकु ठाक आहे भला दे ख़बर नौकरी मिले या वरी वापस मोटी है असांजा अहिड़ा नसीब किथे हूंदा असां जहिड़ा माण्हू डिग्रियूं खणी दर दर ठोकरूं था खाइनि अदा मुंहिंजी का सिफारिश हुई न ही रिश्वत जो को पैसो हो न ही मां के वॾी पार्टी जो वर्कर हुयुसि जो मूंखे नौकरी मिले उते त रेट पियो हले नौकरीअ जो रेट जे वटि पैसा हा उनखे नौकरी मिले पई या कंहिंजी वॾी सिफारिश हुई मथों उन्हनि खे नौकरी मिले पई या कंहिं वॾे माण्हूअ जो पुटु हो भाइटियो हो या भाणे जो हो उनखे नौकरी मिले पई हीअ असांजी डिग्रियूं कहिड़े कम जूं सॼी सिंध में पहिरियों नंबर आहे अख़बारनि में फोटू आया साईं शेरल ख़ान पहिरियों नंबर आयो आहे पढ़ाईअ में डिग्रियूं ॾिठूं पर इहो कुझु ई कोन माल तो हले पैसो तो हले सिफारिश थी हले या कंहिं पार्टीअ जो वर्कर हुजां पोइ हाणे अॻियां लाइ छा सोचियो थी अदा तूं दिलगीर न थी सरकारी नौकरी न मिली त छा थियो हारीअ जो पुटु आहे हारीअ जो भाउ आया पढ़ी लिखी बि बनी ॿारो कंदासीं बत ॿार मिली करे अहिड़ो कमु कंदासीं ॿियनि खां ॿीणो टीणो फसल पैदा कंदासीं तूं ॾिसजांइ हिमत मर्दा मदद खुदा हे बि थोरे या बनी ॿारो कर पढ़ी लिखी पर छॾ ॿाहिरि ॻाल्हि शेरल तुंहिंजियूं बि अजीब ॻाल्हियूं छो छा थियो दा ज़मीन बचंदी त बनी ॿारो कंदे न ज़मीन बचंदी इहे कहिड़ी ॻाल्हियूं पिया कयो दा केरु फुरींदो असांजी ज़मीन आहे असांजो खातो आहे खाता असांजा न केरु फुरींदो वॾेरो वॾेरो हा वॾेरो आस्ते आस्ते ग़रीब हारनि जूं ज़मीनूं फबाईंदो पियो वञे एतिरो बि अंधेर कोन्हे हिते मुग़लनि तुर्खाननि ऐं हलाकू ख़ान जो राज कोन्हे हलाकू ख़ान जो राज तो उन वक़्तु बि कोन हो जॾहिं ज़मीन ते असांजे पीउ खे कुआड़ियूं हणी मारियो वियो उन वक़्तु तूं नंढड़ो हुयो मूंखे अॼु बि यादि आहे ऐं सॼे ॻोठ खे ख़बर आहे त असांजे पीउ जो खून वॾे में करायो ज़ालिम सभु कुझु थींदो अदा सभई पुराणा पलांद वठिबा ठोके ठाके तोलन तमामनि ऐं शरनाइनि सां वॼाए वठिबा पर वक़्तु अचण ते तो कोन थी अदा नींगर भी नंढी जमाना भी घणा अदा ईअं पंहिंजे पीउ जो खून मां रायगान थियण न ॾींदुसि असांजो अबो हो पीउ हो ईअं ॼण खून लोड़े छॾींदासीं न अदा न हिकु न हिकु ॾींहुं पंहिंजे पीउ जे कातिलनि खे मां मारींदुसि हिन नथनि सां अदा मां मारींदुसि ॾिसजे भोतान जो ख़ैर सरकार ने सवेरी मांगा हंगामिया ख़ैर त आहे न भोतान मुंशी नादर किथे आहे अदा वॾा नादिर अची वियो आहे रमज़ान हारी असांजे कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे मुंशी खे पाण सां गॾु वठी हुन ॾांहुं वञा थो खिलाफ वर्ज़ी एॾी हिमत थी वई आहे उन कमीने जी भला डीडी साहब मिलियो हा मिलियो हो चयईं त सरकारी नालनि जो प्लान जल्द तयारु थियण वारो आहे जेकॾहिं इहो थियो त असांजे ज़मीन जी क़ीमत वधी वेंदी छो जो ॻोठ जूं ज़मीनूं असांजे अबनि ॾाॾियुनि जूं जागीरूं हुयूं जिन खे सरकार असां खां पुरे उन्हनि घटि ज़ात नीच हारनि में विराए छॾी बोतार साईं अचछ खमीसा बाबा तूं एतिरो घबरायल छो आहीं हे ख़बर कीअं अचण थियो अथई बोतार साईं तव्हांजी मूंखे मदद घुर्जे बाबा कहिड़ी मदद घुरिजे बोतार साईं मुंहिंजे धीअ जी शादी आहे मूंखे कुझु पैसा घुर्जनि
मुंशी जीअं समझना हमेशो पंहिंजो माण्हू आहे, हिन जी मदद करे छॾ। इहो छा था चओ भूतान? कंहिंखे पैसा ॾियारींदा? हिसाब त मूंखे रखणो थो पए न। अड़े वक़्त ते असीं कमु न ईंदासूं त केॾा वेंदा ई वीचारा। हनीसा घणी ज़मीन अथई? 5 एकड़। मुंशी हिन खां 5 एकड़नि ते अंगूठो हणाए, हीअ 6 महीननि खां पोइ असांखे पैसा वापसि कंदो। तेसि ताईं ज़मीन असां वटि गिरवी रहंदी। जी मुंशी? मुंहिंजो छा भूतान? पैसो अव्हांजो आहे, भले ॿिनी हथ सां लुटायो। वञी अंगूठो हण, जेतिरा पैसा मिलंदई वठी वञ। महिरबानी भोतार, तव्हांजी वॾी महिरबानी। हल पैसा ॾियो, हल। समझी वियो सदावदा तव्हांजी सोच खे। हुनजो अंगूठो लॻो ऐं हिकु धक सां ज़मीन वई। वॾा नंढा, कॾहिं नरमी सां, कॾहिं गर्मी सां, कॾहिं प्यार सां, कॾहिं धमका डिॼारण सां, के बि करे असांखे हिन समूरे इलाइक़े जे ज़मीननि ते कब्ज़ो करणो आहे। सदावदा जेके काल असांजी ज़मीनुनि ते जानवरनि वांगुरु कमु कंदा हुआ, से अॼु उन्हनि ज़मीनुनि जा मालिक बणियल आहिनि। मालिक मलायार जजीत को अहड़ो दे जेको सुख न पंहिंजे जो सचार हुजे। मां नथो चाहियां त अमीर खपे, खपे गरीब जो तार खपे। अरे मुंशी तो कड़े घणा दफ़ा झलियो थम त मूंखे ज़मीन न आहे खपाइणी, छो हर रही चिबरे जहिड़ो बूथ खई बीठो आहे? अहमद पुट मुंहिंजी ॻाल्हि सम्झ। अरे चुप कर, हाणे कोडर पुट ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। तुंहिंजो वॾेरे जी ॻाल्हि न सम्झण में भलाई कोन अथई। तुंहिंजो 3 गज़नि जी ज़मीन खां सवाइ केरु आहे भला हिन दुनिया में जंहिं लाइ संभाले थो रखी? अहमद पुट, ओ अहमद पुट, छा थियो अथई चाचा? शेर मां शेरली अची वियो आहे। हाँ हाँ शेरल अची वियो आहे? हाँ हाँ अची वियो आहे। ओ हिन पासे न, ओ हिन पासे अथई। मूंखे ख़बर आहे त शेरल हींअर किथे हूंदो चाचा। हाँ चाचा बेड़ी भले हिते बीठी हुजे, छो जो सुभाणे सुनारनि जी कंहिंजी वठी हलणो आहे। हुन में जेका पैसा मिलंदा अधु तव्हांजा ऐं अधु मुंहिंजा। मां डिजी वई है ना। शेरुल तू तो मूंखे डिजारे छॾियो। शेरल तू शहर मां अची वए? हाँ अची वियो आहियां शहर में। अञा कलो की ॻाल्हि आहे त ताजू मिला मूंखां पुछियो त तुंहिंजो शेरुल शहर मां कॾहिं थो अचे। मां चयोमांसि ताजू मूंखे तानो न ॾे, मुंहिंजो शेरुल तो वांगे ॼट न आहे, हू त शहर में वॾी नौकरी वठण वियो आहे। ही मूंखे अखियूं फाड़े छा थो ॾिसी? अखियूं फाड़े इन करे ॾिसां पियो त शहर जे छोकरनि में ऐं तो में केॾो न वॾो फ़र्क़ु आहे। केतिरो फ़र्क़ु आहे? शहर जे छोकरनि में ॻाल्हाइण जो ढंग हूंदो आहे। जॾहिं न हू ॻाल्हाईंदियूं न हुनजे वात मां ईअं गुलाब छॾंदा, गुलाब छॾंदा। गुलाब ॾिठो अथई, उहो वात मां हुन में छॾंदा आहिनि, ख़ुशबू ई ख़ुशबू हूंदी आहे। ऐं हिकु तूं ॼटी जॾहिं ॻाल्हाईंदी बड़ 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 ॼटी के जाइज़। इहो फ़र्क़ु आहे तोने ऐं शहर जी छोरियुनि में। मां ॼटण आहियां? हा ॼटण ई, मथे खां पेरनि ताईं पूरी जी पूरी ॼटड़। तूं ॻोठ में छो आयो आहीं? शहर में के शहर वारी छोकिरी जो हथ जली वठी आ? पर शहर जी छोकिरियुनि में हिकु घटिताई आहे। अबा ॿुधो, हाणे शहर वारी छोकिरियुनि में बि घटिताई आहे। कहिड़ी घटिताई आहे तूं ॿुधा? उहा इहा त उहा
तो वांगुर ज़ीनत न हूंदी आहे। मूंखे त पहिरीं ख़बर हुई त तूं मूंखे चेड़ाई पियो। हलड़े तू तो को ॾाढी होशियार निकिती है। ॿियो न त अरे सदके हो जाए। जिए जिए सिंध जिए 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 सिंध जिए 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 सिंध जिए 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 सिंध जिए। बाबाणी बोली सिंधियन जी टोली सिर पाक वतन ते धरतीअ ते जीअणो हर ॻाल्हि सची आ मुंहिंजी सिंध अमर ऐं सभु सुहिणा माण्हू आसोन सरासर लाल सारी ही सिंधड़ी 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 बाबाणी बोली सिंधियन जी टोली सिर पाक वतन ते धरतीअ ते जीअणो हर ॻाल्हि सची आ मुंहिंजी सिंध अमर ऐं सभु सुहिणा माण्हू आसोन सरासर लाल सारी ही सिंधड़ी 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 बाबाणी बोली सिंधियन जी टोली सिर पाक वतन ते धरतीअ ते जीअणो। ॾींदासीं सिंधड़ीअ ते कुर्बान थींदासीं सिंधड़ीअ ते सिर साह ॾींदासीं सिंधड़ीअ ते कुर्बान थींदासीं सिंधड़ीअ ते आसोन सरासर लाल सारी ही सिंधड़ी 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 बाबाणी बोली सिंधियन जी टोली सिर पाक वतन ते धरतीअ ते जीअणो। जिए जिए सिंध जिए 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 सिंध जिए 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 सिंध जिए 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 सिंध जिए। यार अब हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए। कहिड़ी? मूं ॿुधो त पाण वारो यार दिलावर आहे न वो धाड़ेल थी वियो आहे। छा इहा ॻाल्हि सच आहे? हा इहो सच आहे शेरल। हाँ? छो छा थियो दिलावर खे जो वञी ॿेलो वसाई? थियो इहो जो वॾेरे हाकिम खान दिलावर जी ॿेड़ीअ में कणक जूं बोरियूं खणाइण चाहियूं ऐं दिलावर इनकार कयो। वॾेरे जे माण्हुनि वॾो ज़ुल्म कयो आहे। हुन वीचारे जो ॿेड़ो टोड़े भञी दरिया में फिटो करे छॾियो ऐं हुन जे घर खे बाहि ॾेई साड़े छॾियो। वीचारे खे मारे मारे बेहाल करे छॾियो। दिलावर वॾी ग़लती कई आहे जे उन्हनि जे मथां केस दाख़िल करे आ न त उन्हनि खे सज़ा मिले आ। ईअं तड़ तकड़ में ॿेलो वञी न वसाए आ। हिन ॻोठ में ॿेले खां सवाइ ॿियो कहिड़ो रस्तो बचियो आहे? सुठो थिया त दिलावर ॿेले में लहण बजाए वॾेरे खे गोली ई मारे छॾिया। पर लॻे थो त वॾेरे जो मौत असांजे हथनि मां लिखियो। वाह जी सुठी सलाह पियो नंढे भाउ खे ॾी। छो जो खून करण खां सवाइ ॿियो को सुठो कम ई कोन्हे को। शाबस अथई पुट शाबस अथई। वञ न पोइ वञी वॾेरे खे मारे अच न। हाईअ चढ़ पंहिंजे ॿारनि जे बारे में न सोचजई त उन्हनि जो छा थींदो। आदम हरू भरू ॻाल्हि खे न वधायो। ॻाल्हि खे कंहिं बि कोन वधायो आहे। मूंखे छिते कुते खाधो मूंखे जो मूं दिलावर जे हिते ज़िक्र खोलियो दिलावर धाड़ेल छो थी वियो। ॻाल्हि मों ॻाल्हिड़ो थी वियो। अम्मा ॾिस पंहिंजे लेखे अदा ॾिस पंहिंजे लेखे सभिनी खे कावड़ मथे ते चढ़ी बीठी आहे। हा मूं मां जो त चवण न वठजो। तव्हां ॿिन्हिनि भाउरनि खे जेको खपे न
वञी करियो अल्लाह न करे जे तव्हां ॿिन्हिनि मां कंहिंखे कुझु थी वियो त रोइण लाइ त हीअ मां ई बचंदी न। अड़ी बदुआऊं न दे, एड़ी बात में भाई न कढ मां। छा ॻाल्हि में किथे वञी पहुती, उन्हनि ताईं वञी ॻाल्हि पहुती। इहो आहे पढ़ना ॿ कर, इएं न सोचना। सावा 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 चाहे साहब मोहनलाल जो मुंशी आयो है ऑफिस में तव्हांजो इंतज़ार पियो करे। अरे भली वेठो, कुछ ॾींहंनि खां कमाई भी कान थी आहे। अरे जमादार उन छोरे जो नालो छा आहे जंहिंजो राशन जो दुकान आहे? सर हुनजो नालो रमू आहे। रमू? अरे उन ॼाणे मूं अटे जी बोरी जे लाइ माण्हू मोकिलियोमांसि त मूंखों पैसा घुरे, मूंखों कोड़े खान को पैसा घुरिया अथई। हाँ उनखे गिरे वठी आहे। अहिड़ा पातरणास जो ही सॼो ॻोठ ॾिसे। घणा ॾींहं थिया आहिनि ॻोठ वारनि खे पातर न आहिनि लॻा। वञ वठी चयोसि सिपाही मोकिलियासि थो, घुराए थो वठांसि। ठीकु आहे, वञ वठी चएसि। हिकु दफ़ो मुंहिंजे साम्हूं अच, पिछी नक में नोड़ी घुमायांसि तो सख रोड़ी। नमस्कार सलाम। वालेकुम सलाम जलाराम। कर खबर तुम्हारे सेठ जी तबियत कीअं आहे बेलाराम? सर तबियत ठीकु आहे सर, पर अरे घबराए न, अरे पंहिंजा माण्हू आहिनि। अच्छा ए सरकार ए रात दिलावर धारियल सेठ मुआरे के 10 लाख जो सोन ॾेई विया। 10 लाख जो सोन? 10 लाख जो सोन? वाह बेलाराम वाह। अरे दिल पे थी तुझो मथो चुमा। अरे तू तो कम जो माण्हू आहे जुमा ख़ान। साहब मुंशी ते वॾो कम जो माण्हू आहे ऐं जॾहिं बि ख़बर आंदी अथसि न असल सची ऐं पकी आंदी अथसि। शाबाश ए पाण वाली कनेक्शन जी बड़ी के खबर न पई, ए वारे सेठ के खबर न पई। हां दिलाराम तू सुबेदार कोड़ा खान के समझो ही नहीं। अरे मां कंहिंखे तुंहिंजी इहा ख़बर कोन ॿुधाईंदुमि। तूं वञ, तोखे तुंहिंजो हिसाब उते ई मिली वेंदो। बस वारे हिसाब जी बड़ी पार कई नहीं। जय हो जुमा खान कढ गाॾीअ खे त मोहनलाल जी बि ख़बर वठूं। मां विझी नक में नोड़ी पोइ घुमाईंदो आहियां सखर रोड़ी। जी साहब सेठ साहब जी साहब माण्हूअ जो बच्चो है जेने जो बच्चो है ए बाबा माण्हू जो बच्चो है ॿियो छा बच्चो खे चइजां तुंहिंजा जेवड़ ठही विया सुभाणे ताईं तोखे मिली बि वेंदा जे हू पैसा ॾे त पोइ
भगवान जी कृपा सां अरे पैसा दे त वठी अचजेसि कच्ची रसीद ठाहे ॾिजेसि कच्ची रसीद ठाहे ॾियो शाप वॾा अव्हां असांजे ग़रीब खाने ते भगवान जी कृपा सां हुकम करी हा उॾामी अचा मतलब त शाप हुकुम करियो आहे ऐं पाण हाज़िर थी वञा मोहनलाल ॿियो त सभु ख़ैर आहे न जिते अव्हां हूंदा उते ख़ैर किथां हूंदो मतलब त मिड़ी पिया जियूं अव्हां जे राज में राज राज त तुंहिंजो आहे मोहनलाल जो मिटीअ खे हुकुम करे त उहा बि सोन जी थी वञे सा बि पूरे 10 लखनि जी शाब इहो त पाण अव्हां खे ॿुधाइण वारो होसि माण्हूअ जो बच्चो आहे अलाए जिन जो बच्चो आहे हा मोहनलाल हिसाब किताब कयूं या मुंशी जी जी साहब जी तोखे जेको मूं कमु चयो हो छो वञी कर टड़ हज़ार साईं हींअर ई वञा थो टड़ टड़ एॾे लख हड़ामी माण्हूअ जो बच्चो आहे अलाए जिन जो बच्चो आहे शाब रोज़ीअ ते वेठो आहियां कूड़ कोन ॻाल्हाईंदोसि पैसे जे मामले में का बि हेड़ा फेड़ी कान कई अथमि पर तव्हांखे ख़बर कीअं पइजो वञे कहिड़ी निजुमी हुआ तो तंहिंखां फालू विझाईंदा हुआ मोहनलाल दिलावर जे गैंग में मुंहिंजो हिकिड़ो सजण आहे जेको सभु मूंखे ॿुधाईंदो आहे मोहनलाल हाणे 10 लखनि जो हिसाब ॿुधाए छा 10 लख शाब 5 लख त दिलावर खणी वियो बाक़ी भगवान जी कृपा सां बताई 5 लख 5 लख हाणे मोहनलाल उन मां 2 लख तुंहिंजा ऐं 3 लख मुंहिंजा भगवान जी कृपा सां आखिर ईअं न पुलिस माण्हू अरे चवंदा आहिनि ओजड़ी न गोश्त पुलिस वारो न दोस्त मोहनलाल शाब असांजे करे त अव्हां जो धंधो हले थो अढाई करे खणो बस कोड़ो खान जेको चवंदो आहे ते कोई थींदो आहे न त मां माण्हूअ जे नक में विझी नोड़ी पोइ घुमाईंदो आहियां सखर रोड़ी हा छटो घुमाई हिते को मिलावड़ा ठीक है शाब ठीक है साहब सलाम वालेकुम सलाम छा ॻाल्हि आहे जुमा ये घबराए छो थो को धाड़ो लॻो आहे या खून मुंहुं थियो आहे न साहब अहिड़ी त का बि वारदात न थी पर हिकिड़ी ख़राब ख़बर आहे छा ॻाल्हि आहे एसपी साहब इंक्वायरी लाइ अची रहियो आहे साहब अची रहियो आहे जुमा तूं वञ इहो ॾाढो सख़्तु माण्हू आहे वञी थाणे जी सॼे जी सफ़ाई कराए ऐं बेगुनाह जेके माण्हू थी न उनखे आज़ादु करे छॾ वञ वञ तूं बि वञ सां साहब ॾाढो सख़्तु ठीकु आहे इनखे बि विझंदुसि नक में नोड़ी पोइ घुमाईंदोमांसि सखर रोड़ी सर सूबेदार कौड़ा खान तू है? जी सर ये थानो है थाने जी हालत ये है थानो है उता का है ऐं नफ़री ते छो घटि आहे सर कच्ची जा थाणा त ईअं ई थींदा आहिनि ऐं तव्हांखे चवण वारो सर असां वटि वाक़ई नफ़री जी क्या न घटि आहे ही दिलावर धाड़ियो त छा आहे पर मां हिते को ॾोह थियण ई न ॾियां अगरि तव्हांजी महिरबानी थी वञे नफ़री असांखे वधाए करे ॾियो सर हिन इलाइक़े में दिलावर धाड़ियल जो राज आहे पर असांजी पूरी कोशिशि आहे सर असांखे मुख़बर इतला ॾिनो असां वञी करे रेड कईसीं सभु पूरा 2 कलाक फेरिंग थी दूबदू
ऐं हू मौक़े जो फ़ाइदो वठी भॼी वियो। असां हुन जा 2 साथी मारे आया आहियूं सर। हीउ ॾिसो असां 2 दिलावर जा साथी मारिया आहिनि। सूबेदार, इन्हनि जी शनाख्त थी आहे? हाँ जी सर। केरु आहिनि इहे? सर ही दिलावर जा साथी हुया। ॾींहं जो खेती बाड़ी कंदा हुया ऐं राति जो ने टोले में गॾिजी करे धाड़ा फुरी हणंदा। सर तव्हां हुकुम कयो को छेलो बेलो कुहाया सर। तव्हां इन जी का बि ज़रूरत न आहे सर। हिन थाणे ते नफ़री तमामु घटि आहे, न त दिलावर त छा कोई हिते ॾोह करण जो सोचे बि न सघे। ॾोह ख़तमु करण जा ॿिया बि तरीक़ा आहिनि। दिलावर हिन ॻोठ जो आहे, हिन ॻोठ वारा हुनखे सुञाणनि था। तव्हां ॻोठ वारनि खे चओ हुनखे सम्झाइनि त असां वटि पेश पवे, न त मारिजी वेंदो। सर हू शेरू आहे न, उहो हुनखे सम्झाए सघे थो। शेरू? कहिड़ो शेरू? सर हू माई वॾेरीअ जो नंढो पुटु आहे ऐं पढ़ियलु लिखियलु आहे ऐं हू दिलावर जो दोस्त आहे ऐं उहो ई हुनखे सम्झाए सघे थो। चओ त मां हुनखे घुराए वठां? न, आउं ॻोठ खे ॾिसणु थो चाहियां। मिठड़ा माण्हू तोता घोर वञा मुंहिंजी दिलि थी चवे गुल खां बि वध सुहिणा माण्हू तोता घोर वञा मुंहिंजी दिलि थी चवे तुंहिंजे क़दमनि तां सव सव भेरा तुंहिंजे क़दमनि तां सव सव भेरा कुर्बान थिया मुंहिंजी दिलि थी चवे माखीअ खां वध मिठड़ा माण्हू तोता घोर वञा मुंहिंजी दिलि थी चवे गुल खां बि वध सुहिणा माण्हू तोता घोर वञा मुंहिंजी दिलि थी चवे। तोखे साह में सांधे रखियो अथम मूंखे तूं जे मिली मूंखे छा जो खपे तोखे साह में सांधे रखियो अथम मूंखे तूं जे मिली मूंखे छा जो खपे पंहिंजे मालिक जा लख लख भेरा पंहिंजे मालिक जा लख लख भेरा एहसान मना मुंहिंजी दिलि थी चवे माखीअ खां वध मिठड़ा माण्हू तोता घोर वञा मुंहिंजी दिलि थी चवे गुल खां बि वध सुहिणा माण्हू
ओ इश्क बाज़ी अल्लाह राज़ी शेरल असां तोखे सॼो ॻोठ ॻोल्हिया तूं ते इश्क थो कंदो डीपीओ साहब तो सॾे खैर में हलो ख़ैर ई आहे हेलो अस्सलाम वालेकुम डीपीओ साहब। वालेकुम सलाम। तू ही शेर अलाई? जी हाँ साईं, मुझो ही नालो शेर अली आहे। ॻोठ वारा प्यार मां मूंखे शेरल शेरल चवंदा। हुकुम कयो। दिलावर भाड़ेल के सुञाणी थो? दिलावर साहब इहा कहिड़ी ॻाल्हि था कयो। दिलावर हिन ॻोठ जो बच्चो बच्चो हुनखे सुञाणे। मां त छा पर ही सॼो तर सुञाणींदो आहे दिलावर खे। शेरल आऊं चाहियां थो त तूं मुंहिंजे तरफ़ां दिलावर सां ॻाल्हाए त हू पंहिंजे पाण खे पुलिस आॾो पेश करे। डीपीओ साहब हीअ त तव्हां मुंहिंजे मथां वॾी ज़िमेदारी रखी छॾी। मूंखे ख़बर बि कोन्हे त दिलावर ॿेले में किथे रहे थो, हुनजो ठिकाणो किथे आहे। बहरहाल आउं कोशिशि कंदुसि ऐं इन्हीअ करे कोशिशि कंदुसि छो त दिलावर मुंहिंजे नंढे हूंदे जो दोस्त आहे। आउं चाहियां थो त हू सिधे रस्ते ते अचे। ठीकु आहे साहब, जे तव्हां चओ था आउं ईअं ई कंदुसि। गुड, वेरी गुड। मूंखे तो मां इहा ई उमेद हुई। सिंध जो हर नौजवान तव्हां वांगुरु हुजे त सिंध असांजी पुरअमन थी पवे। बसि इहा दुआ कजो त दिलावर मुंहिंजी ॻाल्हि मञी वञे ऐं तव्हां वटि पेश थियण जे लाइ राज़ी थिए। बाक़ी तव्हां वॾा आहियो। थैंक यू। ये आवाज तो मुझे यार शेरल जो है। मुखे दे बंदूक। शेरल! वाह शेरल, दिल खुश करे छॾियई यार। ओच चोती दिल खुश करे छॾियई। वे कहिड़ा हाल अथई शेरल? ॻोठ ॾे त सभु ख़ैर हो न? ठीकु आहे दोस्त, ॻोठ ॾे बि ख़ैर आहे, सभु दोस्त ठीकु आहिनि। पर दिलावर यार हीअ सभु छा आहे? हीअ मां छा पियो ॾिसां? ये सब नसीबन जी रांदि आहे। इहे मुक़दर में थियणो। ही मुंहिंजो यार शेरल आहे। असीं टे दोस्त ॻोठ में हूंदा हुआसीं, अहमद, शेरल ऐं आउं। मौजू माणींदा हुआसीं, घुमंदा हुआसीं, आज़ाद हुआसीं, कोॾी कोॾी रहंदा हुआसीं, कॾहिं कॾहिं लॻड़ बि उॾाईंदा हुआसीं। मूंखे सभु यादि आहे यार, हिकु हिकु ॻाल्हि यादि आहे। मूंखे उहा ॻाल्हि बि यादि आहे जॾहिं असां लॻड़ उॾाईंदा हुआसीं। यार दिलावर, तुंहिंजे हथ में त लॻड़ जी ॾोर त भली लॻंदी, पर इहो हथियार सुठो नथो लॻे। हीउ हथियार मूं शौक़ में कोन खयो आहे शेरल, वक़्तु खणां। आऊं त ॿेड़ी हलाईंदो हुउसि शेरल। वॾेरे मूंखां ॿेड़ी फुरे वठी मुंहिंजो घर तबाह करे छॾियो, मूंखे बर्बाद करे छॾियो। पोइ मूं वटि हथियार खणण खां सवाइ को रस्तो कोन बचियो शेरल। अञा बि देरि कान थी आहे दोस्त। ज़िले में नओं डीपीओ आयो आहे, ॾाढो शरीफ़ आहे, ईमानदार आहे। मूं हुन ते भरोसो कयो आहे। हू पाण असांजे ॻोठ हली आयो हो ऐं मूंखे चयईं त दिलावर खे मुंहिंजो नियापो ॾे त पेश पए। शेरल, डीपीओ साहब खे चइजांइ
त वॾेरे हाकिम ख़ान खे पंहिंजे अॻियां पेश करे। ठीक है दोस्त, ये तुझी मर्जी। मुझो कम होने पोइ खणी अचण ऐं तोखे ॿुधाइण। वधीक पाण सम्झारो आहीं। कॾहिं ॾिस दिलावर, वरी हिकु दफ़ो मां तोखे चवां थो, ईमानदार ऑफिसर आयो आहे, मुंहिंजी नसीहत ते अमल कर ऐं पेश पव। पेश पवण में तुंहिंजी भलाई आहे। मां को तुंहिंजो दुश्मन आहे? ॿुधाए। भले पेश न पवंदा, तुंहिंजी मर्ज़ी, पर पछताईंदे। मां तोखे चवां थो, वरी अहिड़ा ईमानदार ऑफिसर बार बार न ईंदा। अम्मा, तू इते बीह त मां हिननि खे मज़ो चखाया। शेरल पुट, न्याणी जी मदद कर, वारो कर शेरल, वारो कर। अम्मा ॾिस त कीअं तो धमाधम मस्त कलंदर कराया ने ठेंग टपा तो ॾियारियान। तव्हांजा थोरा कीअं लाहियां? तव्हां हिकु भेरो वरी मूंखे हिननि ज़ालमनि खां निजात ॾियाराई। पर तव्हां हिन ॻोठ में कीअं? तव्हां त हुन ॻोठ में पढ़ाईंदियूं आहियो। दरअसल आउं हिन ॻोठ जे स्कूल में विज़िट लाइ आई हुयसि। पर मूंखे सम्झ में नथो अचे त इहो माण्हू हिन सां गॾु जेको ॿियो हो, इहो हर वक़्तु तव्हांजे ताक में रहे थो ऐं तव्हांजे पोयों हले थो। अॼु तव्हांखे अगवा करण जी कोशिशि कई। इहो आहे केरु? मूंखे लॻे थो त इहे वॾेरे हाकिम ख़ान जा माण्हू आहिनि। हाँ, मतलब ये माण्हू वॾेरे हाकिम ख़ान जा हुया। खैर, पर वॾेरो तोखे अगवा करण छो थो चाहे? इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी। छो जो
वॾेरे जो नंढो भाउ नादिर ख़ान मूं ते बुरी नज़र थो रखे थी सघे थो त इहा हुनजी बच्चो हुजे। नादिर ख़ान ख़ैर हल तो तोखे मां पंहिंजी अम्मा सां मिलायां। अच्छा ही आहे मुंहिंजी मिठड़ी अम्मा। शेरल पुट तू ठीक त आई न? अम्मा मां बिल्कुलु ठीकु आहियां। जंहिंसां मां जूं दुआ हुजनि न तंहिंखे लहर न लोॾो। अच्छा त ही आहे तव्हांजी अम्मा? हा हीअ अथई मुंहिंजी मिठड़ी मिठड़ी प्यारी अम्मा। अम्मा कीअं आहियो तव्हां? ठीकु था आहियो न? हाँ धीअ आऊं ठीक आहियां। तू ख़ुशि त आई न? हा मां बसि दुआ आहे तव्हांजी। पर तव्हां हिन ॻोठ में कीअं आया आहियो? असीं हिते पंहिंजे ज़ाती कम सां आयासीं। धीअ असीं हिते पंहिंजी न्याणी जी संगावतीअ लाइ आयासीं। तू बस असां गॾु हल न। हा हा तूं हलंदीअ त असांजी ख़ुशी ॿीणी थी वेंदी। अच्छा अगरि तव्हां एतिरो चओ था त पोइ मां ज़रूरु हलंदसि। त पोइ वियो गाॾी में। हले हले अम्मा विहारे वे पुट वे आदम मुंहिंजी ॻाल्हि मञ आदम पुट मुंहिंजी ॻाल्हि मञ। मुंशी पंहिंजे वॾेरे खे चई छॾिजई त आऊं पंहिंजी ज़मीन मां हिकु इंच बि कोन ॾींदुसि। कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी पुट आदम? वॾेरे त मूंखे इहो चई मोकिलियो आहे त आऊं ग़रीबनि जी मदद थो करियां। मुंशी मूंखे पंहिंजी भेण जी शादी लाइ तुंहिंजे वॾेरे जे मदद जी का ज़रूरत न आहे। ही सिधी अंगूर सां निकिरण वारो न आहे। ॾिस आदम तुंहिंजी ज़मीन असांखे घुर्जे। अॼु न त सुभाणे नेठि तोखे ज़मीन असांखे ॾियणी पवंदी। शराब सां ॾेई छॾ त सुठी ॻाल्हि अथई। आऊं तोखे ॾिसी रहंदुसि आदम, ॾिसी रहंदुसि तोखे। अरे तव्हां छॾियो मूंखे त हुनजी ख़बर वठां। हा हा ॾिसी वठिजई मूंखे। आऊं बि हिते आहियां तूं बि हिते। सुञाणा थो तव्हां सभिनीनि खे। अॼुकल्ह तुंहिंजे भाउ जे रत में गर्मी वधी वई आहे। तव्हांखे हिन ॻोठ में रहणो आहे या न? भोतार साईं जेको थियो सो सुठो न थियो। मां मञा थो त सुठो न थियो पर हिन ॻाल्हि खे इते ई ख़तमु थियणु घुरिजे त बहितर आहे। झेड़े में छा रखियो आहे? अञा त कुझु बि नाहे थियो पुट। हाणे जेको थींदो न सो ॾाढो बुरो थींदो। भोतार साईं इन्हनि ॻाल्हियुनि में कहिड़ो फ़ाइदो? जेका ॻाल्हि सुलह सफ़ाई सां थी वञे उहा बहितर आहे। मां चाहियां थो त नंढो भोतार नादिर ख़ान ऐं मुंहिंजो भाउ आदम पाण में मिली वञे, खीर खंड थी वञे त बहितर आहे न। झेड़े में छा रखियो आहे? हथ हमेशा बराबरी वारे सां मिलाइबो आहे शेरो। तूं पंहिंजी हैसियत खां वधीक ॻाल्हाए रहियो आहीं। मुंहिंजो भाउ तुंहिंजे भाउ खे पेरनि ते हथ रखण ॾे न त उनजो एहसान सम्झ। बस बस वॾेरा हाकिम ख़ान बस। आउं हिते आयो हुयुसि ॻाल्हियूं करण लाइ, सुलह सफ़ाई करण लाइ। जहिड़ो अॻिते न वधे तव्हां जे अंदाज़ में ॻाल्हायो पिया उन्ही अंदाज़ में मां बि जवाब ॾेई सघां थो। मां हितां वञण खां अॻु तोखे इहो ॿुधाइण थो चाहियां जेकॾहिं मुंहिंजे भाउ या ख़ानदान जे कंहिं बि फर्द खे कुझु थियो न उनजो ज़िम्मेदार वॾेरा हाकिम ख़ान तूं हुजे। तूं
होतारड़ा बनेरा हाकिम खान एक गाल याद रख हाणे ज़मानो बदलजी चुको थई हा जागीरदारी निजाम जमींदारी निजाम वडेरा शाही उन्हनि जा ॾींहड़ा खत्म थी चुका थई हींअर माण्हुनि में सुजागी अची वई आहे फिरौनियत जा ॾींहं खत्म यज़ीदियत जा ॾींहं खत्म ऐं इहा ॻाल्हि यादि रखी छॾिजांइ मुंहिंजो नालो बि शेर अली आहे शेर अली इठई मुंशी एतिरे निढड़े वात मां हेॾी वॾी ॻाल्हि करे वियो आहे हाँ भोताना साईं या शेर जी हवा पई ॻाल्हाए ॿ अखर छा पढ़ियो आहे पाण खे अलाए छा पियो सम्झे मूंखे शहर जो कानून सेखारण आयो आहे मां हिनखे ॻोठ जो कानून सेखारींदुसि हा भोताना साईं सूबेदार कोड़ो खान अची वियो पियो वठी अचे मुंशी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कोड़ा खान कहिड़ा हाल अथई छा हाल आहे हाकिम खान ख़ुशि आहियो वियो हाकिम खान तव्हां तकलीफ़ छो कई मां त पाण तव्हां ॾे अचां पियो ॿियो मां ॿुधो आहे त आदम जो खून ॾाढो गरम थी वियो आहे हू छोरो शेरू ठाड़ो वात ॻाढ़ो हू ॿुधा त हुन तव्हांखे घटि वधि ॻाल्हाए वियो आहे सही आहे इहो हा कानून पढ़ाइण आयो हो मूंखे मुंशी जी भोताना कोड़े खान खे ॿारनि बच्चनि लाइ मिठाई न ॾींदो छा अरे घणा ॾींहं थी विया आहिनि कोड़े खान जी का ख़िदमत ई नाहे कई भोताना साईं खोण मिठाई खोण जो हाणे तो मिठाई ॾियांसि हाकिम खान तव्हां त मूंखे शर्मिंदो था कयो तव्हां हुकुम था कयो ॻाल्हि कहिड़ी आहे आदम जूं हॾियूं त असां नरम करे वठंदा हुआसीं पर हू नंढड़ो अदा आहे न उनखे थाणे ते ॻोठ जो कानून सम्झाए कोड़ा खान हाकिम खान तूं फिक्र ई न कर इन वात ॻाढ़े खे मुंहिंजी ख़बर ई न आहे त मां विझी नक में नोड़ी पोइ घुमाईंदो आहे सखर रोड़ी अहिड़ो तो असर कयासि अहिड़ी तो कुट ॼासि न जो हॾ हॾ तो भञा ये ख़्वाब में छिरक भरंदो ख़्वाब में बि चवंदो कोड़ो 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 वाह कोड़ा खान वाह खुश करे छे कदे रुसी तो कदे खिली तो कदे रुसी तो कदे खिली तो कदे करी तो गिला मिठा मुझे भारत तो के आ मिठा मुझे भारत तो के आ कदे रुसी तो कदे खिली तो कदे रुसी तो कदे खिली तो कदे करी तो गिला मिठा मुझे भारत तो के आ मिठा मुझे भारत तो के आ
तो कदे खिली तो कदे रुसी तो कदे खिली तो कदे करी तो गिला मिठा मुझ भारत तो के आ मिठा मुझ भारत तो के आ कदे खिली तो कदे रुसी तो कदे खिली तो कदे करी तो गिला मिठा मुझ भारत तो के आ मिठा मुझ भारत तो के आ कदे रुसी तो कदे खिली तो कदे रुसी तो कदे खिली तो कदे करी तो गिला मिठा मुझ भारत तो के आ मिठा मुझ भारत तो के आ शेरुल तोने नाराज आई मां वञा थी वञे काॾे थी वञनि तुंहिंजा दुश्मन भई मां ॾिसां पियो त तुंहिंजो मूंसां केतिरो प्यार आहे मतलब तू मूंखे चिढ़ाई पियो एतिरी देर में हा चिढ़ाया कोन पियो आज़माया पियो ॾिस सोना साईं सोननि खे किथे प्यार पियो ख़बर अथई ओ हिते दिलड़ी जे अंदरि तूं हिते वेठी आहीं तोखो नाराज़ थी मां जी सघंदुसि हल तालम कर खबरदार और इन्हें गिरफ्तार क्यों बेदार मुझो डोहो तुझो डो तू दिलावर जो मुखबर अञा पुछी तो मुझो कड़ो हां उनखे मानी तो वही खरे अरे बेले में उन सा मिलण तू नवे खण नूर मिठे जो कसम अञा चे तो मुझो कड़ो डो और सिधो थी थाने ते पर वो तो डीपीओ साहब पाण तुझे सामू मुखे चवे तो वही दिलावर सा मिल ऐं मुझे बारे में चेस त ची पेश पे तू पाण मौजूद है डीपीओ चई न मां त कोन चयो मां न हाणे हल सिधो थी थाने इनखे वठी हलो थाने ते ना 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 शेरुल मुझे बेगुनाह है मां चवां थी शेरुल मुझे बेगुनाह है हट परे थी शेरुल बेगुनाह वठी हलो लेके थाने ॾिस बेदार एतिरो ज़ुल्म कर जो सुभाणे तू सही सगी आऊं हला तो थाने ते जीनत तोड़िया रेजू न तू सिधो घर हल छा थी दो मां को चोर आ या धाड़ेला घर वारनि खे ॿुधाए छॾिजां त मां थाणे ते आहियां वञ शाबाश वञ वञ हलो हणी छॾियो तो पखर तो होगी एतिरो ज़ुल्म कर जो सुभाणे सही बि सघी हल हल केतिरा हणंदे हल आ बेजुमा खान बेखबर हाँ असांजे शहर जो कानून पढ़ाइणा आहिनि हाणे मां तोखे हिन ॻोठ जो कानून पढ़ाईंदुसि ॻोठ जो बेदार कोड़ा खान मुझा हथ ही पेर खोल त मां तोखे ॾेखारियां ऐं सेखारियां
त ॻोठ जो कानून छा थींदो आहे, शहर जो कानून छा थींदो आहे, मां तोखे दुनिया जो कानून सेखारे छॾींदुमि। न मूंखे हथ ॿधजा, न पेरे पवजा, न कसमूं विझजा, न मूंखे कंहिं ते तरस ईंदो आहे, न मूंखे कंहिंजी बदुआ लॻंदी आहे। मुंहिंजो नाम मुंहिंजो कमु किनो, मां नह खां वठी चोटी ताईं मथे जो सूर आहियां, जंहिंखे चुंबड़ा न छॾंदो ई न आहियां, छो जो मां विझी नक में नोड़ी घुमाईंदो आहियां सखर रोड़ी। जंहिं ॾींहुं न मां ॿाहिरि निकितुसि, यादि रखजांइ कोड़ा खान, नक में नोड़ी त मां तोखे विझंदुसि, यादि रखजांइ। बाक़ी रही मथे जे सूर जी ॻाल्हि, उन लाइ मूं वटि तुंहिंजे लाइ हिकु गोली काफ़ी। कमु ख़तमु। तोखे ख़बर ई कोन्हे गोली, तूं मूंखे गोली हण दे। हे ॾिस, सांस जो तुंहिंजो मौत लिखियो पियो आहे, मौत शेरू, तुंहिंजो मौत मुंहिंजे हथ थींदो। हा, वक़्तु ॿुधाईंदो त कंहिंजो मौत कंहिंजे हथ लिखियल आहे, छो त कुझ जी ख़बर मुंहिंजे रब खे आहे, फिरौन नथी। हितो तूं आज़ाद थींदे त मूंखे मारींदे न, मां त तुंहिंजा टुकर टुकर करे ओ कंधे कट में फिटी कंदुसि, जे तुंहिंजा कीड़ा खाई मूंखे दुआऊं करनि। रोज़ तो जड़ा शेरू मारींदो रहा, मारींदो रहा। सूबेदार कोड़ा खान, मां मुसलमान आहियां, मुंहिंजो अलाह ते यकीन आहे। वक़्तु इज़्ज़ मंतशा, वक़्तु ज़िल मंतशा, इज़्ज़त ऐं ज़िलत मुंहिंजे रब जे हथ में आहे। इहो वक़्तु ॿुधाईंदो केरु कंहिंजा टुकर थो करे। मुसलमान त मां बि आहियां, मां त 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो आहियां, रोज़ा बि रखंदो आहियां। जुमा खान, हिनखे अहिड़ी कुट ॾे, अहिड़ी कुट ॾे जो शहर जो सबक़ विसरी वञे। सूबेदार साहब, मुंहिंजो पुट किथे आहे? माई वॾेरी, तुआरे पुट तोखे पीढ़ीअ में दागदार बणाए छॾियो आहे। छा कयो आहे मुंहिंजो पुट? अहिड़ो कहिड़ो ॾोह कयो अथसि जो त हिनखे हिते वठी आया आहियो? ॿुधाई छो कोन थो? छा कयो मुंहिंजो शेरल? ॿुधा न। छोरी, कोड़े खान जे साम्हूं ॾाढिया न ॻाल्हाए। सूबेदार साहब, ज़ीनत जो मतिलबु आहे त शेरूअ जो ॾोह कहिड़ो आहे? ए मोतबर, मूंखे ख़बर आहे, शेरूअ जे मथां पूरा 3 केस आहिनि। 3 केस? हा, पूरा 3 केस। पहिरियों केस धाड़ेलनि जी मदद कर, ॿियो केस धाड़ेलनि जी मुखबिरी कर, टियों केस मोहनलाल जो फुरियल सोन शहर में विकिणण। हा, न सूबेदार, न, इहो कूड़ आहे। इहो सच आहे। इन जो को सबूत आहे तव्हां वटि? सरकारी कम ईअं कोन आहिनि थींदा। ही ॾिस तुंहिंजे पुट जो सबूत, ही ॾिस, ही ॾिस। माई वॾेरी, तुंहिंजो पुट घटि में घटि 5, 8, 10 साल त छुटो। मां विझी नक में नोड़ी
घुमाईंदो सखरोड़ी। ही मां जा हथ थे तुझे ये हथ थी बधा को हीलो वसीलो कर तू पंहिंजे साहब के समझाए मुझे पुट के छॾे दे हिन मां ते रहम कर असा मिस्किनन ते रहम करो मुझे बच्चे के छॾे दियो ॿाहिरि। हाणे कुछ भी नथो थी सके। मुंशी मुंशी अच्छा ये वठ जमीन जा कागज तो चयो हो न तो जमीन खपाए मां जमीन खपाइण आयो आहियां ऐं पैसा दे मूंखे जल्दी कर मुंशी। जल्दी कर मुंशी मूंखे देर थी थिए। बोतार रहम करो असा मिस्किनन जी जमीन फरीदा तो असांजो छा थींदो। रहम कर बोतार रहम कर। इस कमीसा इन कागज ते तुझो अंगूठो आहे या ना? हाँ बोतार अंगूठो तो मुझो ही है पर रहम करो बोतार मुंह मिस्कीन ते रहम करो बोतार रहम करो। हिन में लिखियल आहे जेकॾहिं 1 महीने जे अंदर पैसा वापस न कयम तो जमीन तव्हां जी। बोतार 1 महीनो तहां तो 6 महीना चाहा हुआ बोतार 6 महीना। अरे तुमजो मतलब है तो कूड़ तो गलाए। हाँ बोतार तहां 1 महीनो ही चयो तो बस सुभाणे 1 महीनो पूरो थियण वारो आहे। जेकॾहिं जमीन बचाणी अथई न तो पूरा पैसा खणी अचिजां। हाणे हले ता हले बोतार पैसा खणी किथा पैसा खणी ये गाल रुगो अदा खमीस जी ना है हिन खां अॻु में भी हिन ॻोठ में ईअं ई थींदो रहियो आहे ऐं तव्हां ॾिसजो त हिन भेरे बि ईअं थींदो ऐं हर वक़्तु थींदो रहे। 6 महीननि जो चई 1 महीने जे कागज़ ते आंगूठो लगाए वठंदा। आऊं पुछां तो इहो किथे जो इंसाफ़ है किथे जो इंसाफ़ है? आऊं तो चवां त कागज़ ते छो था लगायो ये ठक करे आंगूठो। वडेरन खे ॾियो आंगूठो कागज़ ते आंगूठो न लगायो। छो था वडेरन जे अॻियां हथ टंगियो पेनू फ़कीरन वांगुरु अल्लाह जे नाले जे बाबा जेस ताईं वडेरन जे अॻियां हथ टंगींदो न ईअं ई ॾींहं ॾिसणा पवंदव। जेके ॾिसो पिया हींअर जेकॾहिं इज़त शान ऐं मान सां जीअण सिखणु चाहियो था त पोइ कसम खणो अॼु खां पोइ वडेरे जे अॻियां हथ न टंगींदव न ई उन्हनि जे कागज़ जेके असांजा आहिनि दस्तावेज़ उन्हनि ते आंगूठो हणी उन्हनि जे अॻियां पेश कंदव। सिंधी में चवंदा आहिनि न हली बुख भर में छल न वञे शान। ॻाल्हियूं था कयो मञूं था तव्हां जेको कुझु चई रहिया आहियो उहो ठीकु चई रहिया आहियो पर हाणे हिन वेचारे खमीसे जो छा थींदो? थींदो वरी छा? बेचारे खमीसे जी ज़मीन ईअं मुफ़्त में वडेरो फबाई। पुट आदम अल्लाह ते भरोसो कर केॾांहुं कोन वेंदी अधे खमीसे जी ज़मीन। असीं कहिड़े ॾींहुं कमु ईंदासीं ॻोठ वारा मिली हिन लाइ झेड़ो कंदासीं पर ज़मीन कोन वञण ॾींदासीं। अदा खमीसा दिलि जाए कर सॼो ॻोठ मिली तुंहिंजी ज़मीन बचाईंदो। सभ खां पहिरियों त आउं पंहिंजी धीअ जे ॾाज जा ज़ेवर थी रखां तई सभु शामिल थी वञो ऐं अधे जी मदद करियो। ज़मीन उनखे वराए ॾियणी आहे। माई वडेरी ही तू छा बि करी? अदा खमीसा आउं ठीकु पई करियां जे पाण हिक ॿिए जो साथ न ॾींदासीं
त वॾेरो असांखे सुख सां जीअण न ॾींदो। अम्मा सही थी चएव, अम्मा जी ॻाल्हियुनि ते अमल कयो, ॾहा थियो। सफ़ाकू को थी वियो आहे, दहशत चढ़ी वई अथई छा? क्या बोली भी अञा ताईं कोन आहे। हा टाइम त वाकई जेका जो थी वियो आहे, तूं वञी ॾिसी अचीस। चले मौलवी पैसा पूरा नहीं कुछ पैसा वधीक मिले आऊं तो ओॾे न पियो वञा तो मस्जिद में तूं अची वञो हिनखे पको त दे खबर हमेशा तो पंहिंजी निगरानी में बीही इहो बोर्ड नज़र आयो आहे न, ये पंहिंजी निगरानी में बीही ते जरूरत अब बाय ने भाग्य जे मथे भरोसो ही न कंदो कर। अॻे चक्कर कोन ॾिठो हुई, मसालो विझी मिर्च विझी सॼो भत ई ज़हर करे छॾियो। तूं वेह त मां मौलवी खे वठी अचां। शेरू जी भेण सां शादी करण सोचा, पर मां शादी शेरू जी भेण सां हरगिज़ थियण न ॾींदसि। आज तुंहिंजी शादी मौत सां कराईंदसि, मौत सां। हाणे तुंहिंजा लाॾा सत्यास ते हूरूं ॻाईंदियूं, हूरूं मरण लाइ तयार थी घोट। तो सत्तू सेहरा गायो अजरानल से जति आयो, तो सत्तू सेहरा गायो अजरानल से जति आयो। पत्र चटायो गुल विछायो, पत्र चटायो गुल विछायो। अज ढोलक मूसा वजायो अजरानल से जति आयो, तो सत्तू सेहरा गायो अजरानल से जति आयो। पत्र चटायो विछायो हो, पत्र चटायो गुल विछायो हो। अज ढोलक मूसा
वडेरा आओ तव्हां खे ज़िंदा कोन छॾींदो। कुत्ता कमीना मुझा हथ खोल तब तोखे मर्दानगी जो मज़ो चखाया। तुझा भावर न बुख बुख कंदा आहिनि वञ राणी जल्दी कर। बस माई छो या तैयार थी गया नाश्तो निंड खराब थींदी को बि न ॻाल्हाए को बि न ॻाल्हाए आराम था कनि मुंहिंजा ॿार मुंहिंजे ॿारनि जी निंड फिटी वेंदी आहे ने। हाकिम खान गज़ब थियो तव्हां त ज़ुल्म करे छॾियो
कोड़ा खान मूं तो तोखे पंहिंजो माण्हू सम्झो हुयो। भुतार वॾा तव्हां त हद करे छॾी। मुंहिंजी जाइ ते अगरि ॿियो को सूबेदार हुजे हा न, उहो बि हिन ॻाल्हि जी इजाज़त न ॾे हा। वॾो मसइलो थी वियो आहे। डीपीओ साहिब ताईं ख़बर पइजी वई आहे। हाणे त मुंहिंजी नौकरीअ जो सुवाल आहे। सूबेदार पैसा चओ घणा खपलई? त हाणे कुझु बि कोन थो करे सघां। हा सूबेदार कोड़ा खान पैसा ॿुधाए। हाकिम खान हाणे त कुझु बि कोन थो करे सघां। डीपीओ साहिब अचण वारो आहे। मां चवां थो पैसा ॿुधाए। हाकिम खान हाणे त ॻाल्हि वधी वई आहे। अगरि सनी थुली ॻाल्हि हुजे हा न, उनखे मां बि मुंहुं ॾेई सघां हा। पैसा ॿुधाए। मां तव्हांखे कीअं सम्झायां? इंक्वायरी थियण वारी आहे। मथां वॾा ऑफिसर था अचनि। हाकिम खान ही केस ख़तम थियण वारो न आहे। पैसा ॿुधाए कोड़ल खान, पैसा। हाकिम खान 50 लाख। मुंशी वञ ॻोठ जे हर माण्हूअ खे चई छॾ त पंहिंजी ज़ुबान न खोलनि। अगरि ज़ुबान खोलियो त पंहिंजे घर में महफ़ूज़ न हूंदा। हा मुंशी, ॻोठ वारनि खे चङी तरह सम्झाए छॾ त हुननि जेकॾहिं ज़ुबान खोली न त हिन ॻोठ में महफ़ूज़ न रहंदा। हाज़िर साईं, वञण तू बनके मेहमान सजना, आया है तू बनके मेहमान सजना, करता है दिल तेरा एहतराम सजना, आज की ये शाम तेरे नाम सजना, आज की ये शाम तेरे नाम सजना, आया है तू बनके मेहमान सजना, करता है दिल तेरा एहतराम सजना, आज की ये शाम तेरे नाम सजना, आज की ये शाम तेरे नाम सजना। बिठाऊं या मैं दिल में सनम, कहाँ मैं बिठाऊं तुझे अल्लाह की कसम, आँखों में बिठाऊं या मैं दिल में सनम, कहाँ मैं बिठाऊं तुझे अल्लाह की कसम, कहाँ करूं तेरा इंतजाम सजना, कहाँ करूं तेरा इंतजाम सजना, करता है दिल तेरा एहतराम सजना, आज की ये शाम तेरे नाम सजना, आज की ये शाम तेरे नाम सजना। सजना, बाल तेरी राहों में बिछाऊं सजना, फूलों से मैं घर को सजाऊं सजना, बाल तेरी राहों में बिछाऊं सजना, लाया है
है तू प्यार का पैगाम सजना, लाया है तू प्यार का पैगाम सजना, करता है दिल तेरा एहतराम सजना, आज की ये शाम तेरे नाम 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 सजना। छा ॻाल्हि आहे ज़ीनत, रड़ियूं कंदी पई अचे ऐं तूं घबरायल छो आहीं? ॻाल्हि छा आहे? चाचा जुम्मन वारे ॿुधायो त मां कब्रस्तान में किथे किथे वॾेरनि जा माण्हू उनखे नुक़सान पहुचाइनि। अमा कब्रिस्तान? हा तूं सही पई चई, मथां किथे वॾेरे जा माण्हू उनखे नुक़सान न पहुचाइनि। हल त हलूं कब्रिस्तान ऐं अमा खे वठी मास्तराणी रज़िया जे घर छॾे अचो। हलिया। आराम करो, आराम करो, बैठिए।